अबू बकर बिन अली भी नालो रखी बुधायो, उमर बिन अली भी नालो रखी बुधायो, उस्मान बिन अली भी, यानी उन्हनि में फर्क न हो। अदा दुश्मन जो नालो रखंदा आहियो, पर वडी गाला त इमाम हसन पाक भी पांजे बच्चे जे मथा नालो अबू बकर बिन हसन रखियो आहे। सुभान अल्लाह। असा सुनन जे किताबन में न तू जे वडन जे किताबन में तो के साबित करे दी ते असा जे लाइब्रेरी में किताब मौजूद है। मुझे रब कामिल मुर्शिद सखी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी इस किताब तो शुजरा मुर्शिद मौला अली उन शुजरे पाक में सजो मौला अली पाक जो जेको औलाद पर 15 किताबन मां न तीसरी कंपनी जे 15 किताबन मां मुझे मुर्शिद साबित कयो त मौला अली पांजे बच्चन जे मथा इन 3 यारन जा नाला रखया। सुभान अल्लाह। वाह वाह सुभान अल्लाह। हजरत इमाम हसन पाक भी नाला रखा अबू बकर बिन हसन। अदा भा जो नालो घर में हुजे त पांजे बच्चे जो नालो मानू रखंदो न रखंदो लगे भाई सिस्टम अलाए केड़ो ॻाल्हायो कोन पिया। बाबा भा जो नालो तांजे घर में हुजे त रखंदो, पर कमाला मोहब्बत जो अंदाज त ॾिसो न। उन घर में अबू बकर बिन अली भी आ त उन घर में अबू बकर बिन हसन भी आ। सुभान अल्लाह। उन नफरत त कोन ॿुधाई, नफरत त कोन, उन त मोहब्बत सेखारी पांजे बच्चन जे मथा नाला रखी। पोइ सुनी असां तॾहिं त प्यार कंदाऊं जो अली इन्हनि सां प्यार कंदो। सुभान अल्लाह। इं भी किताबन में लिखियल आहे त सोने अबू बकर जे खिलाफत जो दौरा मौला अली उन जे पोयां नमाज पढ़ी आहे, उमर फारूक जे पोयां, हजरत उस्मान गनी जे पोयां। वो अदा शरई मसलो आहे जेकॾहिं तूं पेश इमाम सां तुंहिंजो ठाव न आहे, अगर उन जे पोयां नमाज थो पढ़े त तुंहिंजी नमाज न थींदी। वो अदा सोने मौला अली जे करे ठाव न हुजे हा त पोइ मौला अली जो नमाज ज़ाया थी वई। नमाज पढ़ी ॾेखारी त मुंहिंजो भी प्यार आहे, जेकॾहिं तूं अली पाक फरमा त मुंहिंजो गुलाम आहे त तूं भी इन महबूब जे गुलामन सां प्यार कजां बेड़ो पार थी। सुभान अल्लाह। वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। छा महबूब तोखे न मोकिलियोसीं इल्ला मगर सभिनि जहाननि जे लाइ तोखे रहमत बनाए मोकिलियो। महबूब सभिनि जहाननि जे लाइ ॻाल्हायो कोन पिया। अञा दस्तगीर जो शान त हाणे शुरू थींदो। किथी पिया ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो नारो ॾाढा हणंदो त सीउ भॼी वेंदो। थोड़ो हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नारो। महबूब सभिनि जहाननि जे लाइ रहमत बंदी आयो। उहा रहमत आहे जेकी दुनिया में भी आ, क़ब्र आखिरत में भी आ। असां जिथे भी आयो रसूलुल्लाह जे रहमत जा वस्कार मुझे महबूब जे रहमत जो सदको पिया हलऊं। क़ब्र में भी शफा मुस्तफा जे रहमत जे सदके थींदी, आखिरत में भी शफा मुझे मुस्तफा जे सदके। ॾाढा सुभान अल्लाह जो। सुभान अल्लाह। ॿियनि वञी ॿिया दर पिनिया पर जे आसरे थद भजी वञे। थोड़ो हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नालो। थोड़ो थोड़ो अञा हिम्मत कयो, हथ मथे कयो। ॿियनि वञी ॿिया दर पिनिया पर जे आसरे आसरे बिन वञी ॿिया तरफ़ न पर सैयां जे आसरे। सुभान अल्लाह। ओ
मुझे पीरन जे पीर जा परवाना अॼु उन पीरन जे पीर जे यारीअ में आया आहियो जे मुझे पीरन जे पीर फरमायो मुझे यारीअ जो हिकिड़ो गिरोह खाए मां पीरन जो पीर दस्तगीर उन जी शफ़ा फरमाईंदो ओ मुझे दस्तगीर जा गुलाम मुझो पीरन जो पीर बगदाद वारो साईं जेके अल्लाह ताला उहा ताकत अता फरमाई हथ खणे त 12 सालन जा बुडल बेड़ा तारे छॾे पीरन जो पीर दस्तगीर इशारो करे त कब्रन वारा उथी मुझे पीरन जे पीर दस्तगीर जो सलाम ओ दस्तगीर जा गुलामो मुझे पीरन जे पीर दस्तगीर जो हिकिड़ो मुरीद थियो ओ ज़ात जो कुंभर हो केर हो कुंभर छा कंदा आहिनि दिला ठाहींदा दिलड़ियूं ठाहींदा मिट्टीअ जा बर्तन ठाहींदा वो कुंभर रोजानो पांजे रोजी करण जे लाइ निकिरे उन इलाइके में ज़ालिम बादशाह उन वटि हाज़ुरी ॾींदो उहो भला भला थाम खणी वञे वञी उहो गरीब गुज़र सफ़र कंदो मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा परवाना मुंहिंजे गौसल आज़म दस्तगीर जे यारीअ में अचण वारो उन कुंभर जी दिल में त रब उहो ॾियारो करे पीरन जे पीर दस्तगीर जो दीदार त कंदुमि पर मां मुरीद थींदुमि त महबूब जे बजड़े सैयद जो मुरीद थींदुमि हज़रत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह तवा असा सुनन जी पहचान जे दिनो कंदुल ईमान पाण फरमाइन ता अल्लाह ताला मुखे इल्म जो समरता फरमायो आ पर मुखे नाज इन शय ते आ जो मुंहिंजो मुर्शिद सैयदा पाण फरमाइन ता इमाम अहमद रज़ा खान वसत फरमाए ओ गुलामो मुंहिंजी सामी मज़ार वारी एतरी वॾी ठाहे जो जॾहिं क़ब्र में मुंहिंजो दिलबर नबी अचे मां इमाम अहमद रज़ा खान उथी भी पंहिंजे दिलबर नबीअ जो इस्तक़बाल क़ब्र में भी कंदुमि ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह बिन वनी ब्या दर पिन्या पर सैया जे आसरे जेको मदीने वाले साईं जे आसरे आए हथ मथे वणी सुभान अल्लाह चवे अञा तक मथे करे सुभान अल्लाह ओ मुझे दस्तगीर जा गुलामो हिकड़े दी कुंभर बादशाह खां निकरी रस्ते सां अॻिते वञे पियो उन जा भाग खुलंदा विया उन रस्ते सां बगदाद वारो साईं पीरन जे पीर दिलबर दस्तगीर अची रहियो हिन जी नज़र जो दस्तगीर जे चेहरे ते पई दिल में चई त वाह जो भाग खुली पिया सालन खां सिक ही त इन रबर जो दीदार कया मुरीद भी जा कदमन ते गिरी पियो सुणा सालन खां सिक ही आवाज दीदार जी दीदार भी कया तमा कादरी सिलसिले में दाखिल भी थिया ओ पीरन जा पीर मेहरबानी कर पांजे मुरीदीअ में शामिल करण फरमाओ मुझे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हथ हथ में वठी करे ओ पांजो मुरीद बनायो जदे मानू पांजे मुर्शिद जे
हथ में हथ ॾेई बैयत कंदो वो पंहिंजे मुर्शिद जे हथ ते विकाम जीवींदो सुभान अल्लाह मुरीद उनखे चइबो जेको पंहिंजी रज़ा छॾे पंहिंजे मुर्शिद जी रज़ा हले उनजो दुनिया में भी बेड़ो पार उनजो आख़िरत में भी बेड़ो पार ॾाढे हड़ करे सुभान अल्लाह चओ बिन वञी ॿिया दर पिणिया पर बिन वञी ॿिया दर पिणिया पर जे आसरे आसरे या रसूल अल्लाह जे आसरे बिन वञी ॿिया